असां अहम ख़बर शेयर करायूं। सखर मां सिंधु दरिया में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। हींअर मां असां अहम ख़बर शेयर करे आहियूं। सिंधु दरिया में पाणी जी खोट संगीन सूरत अख़्तियार करे वई आहे। गुड्डू ऐं सखर बराजनि में पाणी जे 48% खोट पैदा थी वई। ख़रीफ जे फसल खे कापारी धक रसण जो ख़दशो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाहिद चन्ना खां। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंधु दरिया में पानी की खोट जेका आहे उहा संगीन सूरत हाल अख़्तियार करे वई आहे। गुड्डू ऐं सखर बैराज वटि पाणीअ जी 48% खोट पैदा थी वई आहे। अपाची खाते पारां ख़रीफ के फसल के कापारी धक रसण जो ख़दशो ज़ाहिर कियो वियो आहे। अपाची खाते जो चवणु आहे त मथियनि इलाइक़नि में बरसाति न थियण करे मुल्की दरियाउनि में पाणी जी खोट इंतहाई संगीन सूरत हाल अख़्तियार कंदी पई वञे, जॾहिं त बंगला डैम 1.5 लेवल ते ऐं सरबीला डैम में पाणी ज़ख़ीरो 1.5 लेवल ते पहुची वियो आहे। अहिड़ी सूरत हाल में अपाची खाते इहो ख़दशो ज़ाहिर कयो आहे त मथियनि इलाइक़नि में बरसाति न थियण करे ख़रीफ जे फसल ताईं पाणी पहुचाइणु इंतहाई ॾुखियो थी वेंदो ऐं ख़रीफ जे फसल खे कापारी धक रसण जो पिणु अंदेशो पैदा थी वियो आहे। जेकॾहिं सिंधु दरिया में पाणी जी सूरत हाल ऐं बैराज मां निकिरंदड़ पाणी वहिकरनि जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु गुड्डू बैराज वटि मथां वेकिरो 23,235 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो अरिड़हं,721 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़ी तरह सखर बैराज वटि मथां वेकिरो 17,330 क्यूसेक, जॾहिं त हेठां वेकिरो 6,440 क्यूसेक पाणी रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़ी तरह कोटड़ी बैराज जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त कोटड़ी बैराज वटि हिन वक़्तु मथां वेकिरो 5,205 क्यूसेक, जॾहिं त हेठां वेकिरो 210 क्यूसेक पाणी रिकॉर्ड कयो वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण जी।